ॾाढे जो कंहिंखां सिखिया हिन मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे जनाज़ो बि न पढ़ो जनाज़े खां पोइ दुआ बि न पढ़ो कबर ते बांग बि न ॾियो छो न ॾियूं इन जी मर्ज़ी आहे त चङी तरह मैयत कादर खाए महबूब जी हदीस आहे तव्हांखे ॿुधायां चओ त ॿुधायां आका फरमाइनि था त जॾहिं इंसान कबर में वेंदो आहे उनखे माइट पूरे मोटंदा आहिनि अताहु मलकान असवदान व अज़रकान कबर में ब मलाइका ईंदा आहिनि जेके कारे रंग जा हूंदा आहिनि अखियूं हुननि जूं तमामु ख़तरनाक सूरत में हूंदियूं आहिनि मैयत खे कबर में जेरो करे उथारे वेहारींदा आहिनि ऐं सुवाल कंदा अथसि मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे हुज़ूर करीम फरमाइनि था शैतान अहिड़ो त तव्हांजो दुश्मन आहे जो मरण वारे टाइम ते कबर में भी अंदर लंघे इंदो आ तुझे आडो अची बिहंदो आ मलाक चौंदा तुझो रब केड़ो आ शैतान चौंदो आ माडे इशारो कर त मां तुझो रब आया वो मानू भुलजी भी चई सके तो त इहो रब आ जेको कबर में आयो आ नबी से फरमाइन था जाते बांग इंदी आ उता शैतान भजी विंदो आ अवा जो मैयत कबर में आ कबर ते बांग ॾियो शैतान भजी विंदो मलाइक पुछंदा रब केड़ो आ कबर वारो जुतीअ जा खड़का भी ॿुधंदो आ त तुंहिंजी बांग भी ॿुधंदो आ मुसलमान नमाज पढ़े चाहे न पढ़े गरीब आ पर आदत थी वेंदी आ बांग ख़त्म थींदी आ चवंदो आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जमल कबर ते बांग चइबी आ मैयत ॿुधे थो पियो ॿुधे थो त कबर में कलमो भरे थो पियो हिकु त कलमो यादि आयुसि ॿियो शैतान भॼी वियो मलाक चवंदा रब कहिड़ो थी चवंदो उहो रब आ जंहिंजो नालो ला इलाहा इल्लल्लाह तुझो नबी कहिड़ो आ चवंदो मां हाणे कलमो भरियो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह सच ॿुधाए त बांग मां फ़ाइदो थियुसि या नुक़सान असां त चऊं था त यार असांजो भाउ आहे सुन्नी आहे मुसलमान आहे गुनहगार आहे गरड़ो आहे कहिड़ो बि आहे हाणे बख़्शिजी वञे यार पिछाड़ी चङाई कयोसि हे निभागा वाह बि चवंदा त भली कुटिजे भली पादर खाए कबर ते बांग ॾियो दुआ न करो अड़े शर्म को नहीं बेहया तू न पढ़ी कुरान न हदीस न किताब इए तू लैया मां लठ बनी जाहिल वांगुरु जाहिल मौलवी हिनन जो को भी मौलवी इल्म वारो कोन थव जते पढ़ंदा हन असांजो फलाणो अल्लामो फलाणो मौलाना खुदा पाक जो कसमा का हाल कोन को कई दफ़ा असांजे आड़ो भॼी विया हन किताबन जूं भरियूं छॾिया पटका छॾिया जेके अञा ताईं असां वटि अमानत सलामत पिया अथनि दावा वरी कंदा असां वॾा आलिम आहियूं का शय काना कूड़ा सफ़ा कूड़ जे मथो संदरो अथनि इल्म आहे कोन पढ़नि कोन को रुगो ॿ टे बुतनि वारियूं आयतूं काफ़रनि वारियूं आयतूं मुनाफ़िक़नि वारियूं आयतूं पढ़ी पढ़ी औलिया अल्लाह ते वलियनि ते हणंदा अल्लाह चवे बुत बेकार ही आयत पढ़ी चवंदा पीर बेकार अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि ही वरी आयत पढ़ी चवंदा त पीर कोन था ॿुधनि अल्लाह ताला चवंदो बुतनि में ताक़त न आहे ही चवंदा पीरनि में ताक़त न आहे वॾा बेईमान जो ख़ुदा जे कुरान जो इनकार था कनि पिया महबूब फरमायो आहे जेको कुरान जी माना फेराईंदो सो काफ़र काफ़र जो पुटु अल्लाह सही चवे बुतन में ताक़त ना है अल्लाह चवे बुत बेकार हन अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि अल्लाह ताला तो चवे बुत मुअल थव कहे कम जा कोन थव हे वरी बेहया बेईमान वरी चवंदो ते वलियन जे ला त वलिय कोन था ॿुधनि पिया रब जो कसम आहे आम मैयत भी जुतीअ जा खड़का ॿुधंदो आहे छा था समझो जागो थाला डंडर थव मुझे महबूब त फरमायो त आम मुसलमान आम वली छॾ पीरान पीर के छॾ मुझे पीर जड़ो कंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया